पीउ जी दिली सभ खां अमीर हूंदी आहे। पीउ हिकु जॻह ते मज़दूरी करे रहियो हो त उते संदसि पुटु अची कावड़ मां चवणु लॻुसि, बाबा अॼु मुंहिंजे दोस्तनि घुमण फिरण जो प्रोग्राम ठाहियो आहे, मूंखे बि वञिणो आहे, तव्हां पैसा ॾियण जे बिना ई हलिया आहियो। संदसि पीउ चयो, पुट मूंखां ॻाल्हि विसरी वई। तंहिं ते पुटु चयोसि, ॻाल्हि विसरी वई, चङो बहानो आहे पैसा न ॾियण जो। पीउ चवणु लॻुसि, पुट मां तोसां कूड़ छो ॻाल्हाईंदुसि। पुटु चयो, मूंखे सभु ख़बर आहे, तव्हां हमेशह मूंसां कूड़ ई ॻाल्हाईंदा आहियो त जीअं तव्हांखे पैसा न ॾियणा पवनि। पुट अहिड़ी ॻाल्हि नाहे, तूं बीह त हींअर ई तोखे पैसा थो ॾियां, आ ही वठि। ही छा सिर्फ़ु 600 रुपया? 5000 घुर्जनि मूंखे, 600 रुपयनि में मिले छा थो अॼुकल्ह? पीउ मायूसी मां चवणु लॻुसि, पुट जेकी पैसा हुआ मूं वटि से मूं तोखे ॾेई छॾिया, इहे बि काल्हो की ॾिहाड़ीअ वारा रखिया हुआ। पुट 5000 मां किथां आणियां? पुटु कावड़ मां चवणु लॻुसि, मां छा करियां पोइ, जे न थई त वाइदो छो कयो हुई? पीउ चवणु लॻुसि, हा पुट मां चयो हो, पर मूंखे इहा ख़बर न हुई त तोखे 5000 घुर्जनि। पुटु चवणु लॻुसि, ॾिस बाबा, अगरि अॼु मां न वयुमि त मुंहिंजे सभिनी दोस्तनि में बेइज़ती थींदी, हाणे ड्रामा छॾ ऐं मूंखे पैसा ॾे। पीउ उदासी मां चवणु लॻो, पर पुट न चओ मूंखे पुटु, न आहियां मां तव्हांजो पुटु, तव्हांजे करे सदाईं दोस्तनि में मुंहिंजी बेइज़ती थींदी आहे, अलाए छो अलाह मूंखे अव्हांजे घर में पैदा कयो। पीउ पुट जी समूरी गुफ़्तगू भठे जो मालिक ॿुधंदो संदन वेझो आयो ऐं चयाईं, छा ॻाल्हि आहे चाचा ताजल? तंहिं ते चवणु लॻुसि, साहब ही मुंहिंजो पुटु आहे, मूंखां सुबुह हिन खे पैसा ॾियणु विसरी विया हुआ, उहे वठणु आयो आहे। साहब मुंहिंजे पुट खे 5000 घुर्जनि, छा तव्हां मूंखे कुझु एडवांस ॾेई सघो था? भठे जो मालिक चवणु लॻो, का ॻाल्हि नाहे, मां हिन खे ॾियां थो, तव्हां वञी पंहिंजो कमु करियो। पीउ हथ ॿधंदे चवणु लॻुसि, वॾी महिरबानी साहब, ऐं पोइ हू कम में मसरूफ़ थी वियो। तंहिं ते पुटु चवणु लॻुसि, महिरबानी साहब मूंखे 5000 ॾियण जे लाइ, ॾिस मां तोखे 5000 न पर 10,000 रुपया ॾींदुसि। छा 10,000? सची? भठे मालिक चयसि, हा हा बिल्कुलु 10,000। तंहिं ते चवणु लॻुसि, जल्दी ॿुधायो मूंखे छा करिणो आहे? भठे जे मालिक चयसि, इहो ई जेको तोवारो पीउ हिते रोज़ु कंदो आहे, हिन वक़्तु 12 थिया आहिनि, तूं रुॻो 2 बजे ताईं कमु कजांइ। ही जेकी सिरियूं पयूं आहिनि उन्हनि खे वञी साम्हूं रखी अचु। इहो कमु, इहो त मां अधु कलाक में करे वठंदुसि। भठे मालिक चयो, अच्छा त पोइ शुरू थी वञ। तंहिं बाद छोकिरो कमु करण में शुरू थी वञे थो। कम दौरान संदसि बुछड़ो हाल थी वियो, थोरी देरि बाद थकिजी वेही रहे थो ऐं भठे जो मालिक अची संदसि मथां बीही चवेसि थो, छा थी जल्दी थकिजी पए? तंहिं ते चवणु लॻुसि, ॾिसी नथो केॾो कमु आहे, एॾो वज़न अथनि जो मुंहिंजी त चेल ई चिॿी थी वई आहे, मथां वरी गर्मी, अखियुनि में पघर थो पवे। भठे जे मालिक चयसि, पर पिणे त हर रोज़ु 8 कलाक इहो कमु कंदो आहे, उनखे त आदत आहे इहो सभु करण जी। आदत न, मजबूरी अथसि। मजबूरी? छा जी मजबूरी? तूं आहे उन जी मजबूरी। छा हुन जी दिलि न चवंदी हूंदी त जवान पुटु कुझु कमाए अचे ऐं हू हिन उमिरि में घर में आराम करे? अड़े हू पढ़ी न सघियो त उन जे लाइ सॼो ॾींहुं मज़दूरी करे थो त जीअं तुंहिंजी ज़िंदगी सुधरी सघे, ऐं तूं पंहिंजे पीउ जी सख़्तु महिनत सां कमायल पैसे खे ईअं आवारा गर्दी में थो विञाई। पिणे खे 8 कलाक जा 600 रुपया मिलनि था ऐं तूं 8 कलाक त छा 2 कलाकनि में ई थकिजी पए। ही वठि 5000 ऐं फ़िकिर न करे, पिणे जी मज़दूरीअ मां कोन कटींदुसि। तंहिं ते नौजवान चवणु लॻो, मूंखे माफ़ु कजांइ साहब, तव्हां त मुंहिंजियूं अखियूं खोले छॾियूं ऐं हाणे मूंखे इहे पैसा न घुर्जनि। तव्हां अॼु जेको मूंखे सबक़ु ॾिनो आहे उहो इन्हनि पैसनि खां तमामु घणो अहम आहे। मूंखे हाणे सम्झ में अची वियो आहे त मूंखे छा करिणो आहे। भठे मालिक चयसि, मूंखे तो मां इहा ई उमेदु आहे त तूं पंहिंजे माउ पीउ जो सहारो बणिजंदे, न की उन्हनि ते बोझ, ऐं हिकु ॾींहुं उन्हनि जो नालो ज़रूरु रोशन कंदे। संदन गुफ़्तगू जारी हुई त ताजल बि सिरूं खयूं उते अची पहुतो।
तंहिं ते नौजवान चयो, इनशा अल्लाह। साहब 1 मिंट, ईअं चई पीउ ॾांहुं वधियो ऐं पीउ जे हथनि मां सिरूं लाहे हेठि रखियाईं। पीउ चयो, छा थियो, देरि नथी थिए छा? पुटु चवणु लॻुसि, छाजी देरि बाबा? दोस्तनि सां गॾु वञण में। पुटु रोईंदे चयुसि, मुंहिंजो त असली दोस्त तूं आहे बाबा, जो सदाईं मुंहिंजो ख़्यालु रखंदो आहे। मां तुंहिंजे प्यार खे सम्झी न सघियुसि। बाबा मूंखे माफ़ु कजांइ। तंहिं ते पीउ चयुसि, हा हा पुट, बसि तूं रो न। मां त इहो ई थो चाहियां त मुंहिंजो पुटु मूं वांगुरु कॾहिं बि मज़दूरी न करे, ऐं इन लाइ मूंखे ॾींहं राति बि कमु करणो पियो त ख़ुशीअ सां कंदुसि। पुटु ॻोढ़ा उघंदे चवणु लॻुसि, न बाबा, हाणे वधीक न। मुंहिंजी ग्रेजुएशन पूरी थी वई आहे ऐं नौकरीअ जा बि ऑफर आहिनि। तव्हां ॾिसिजो, तव्हांजो पुटु तव्हांजो नालो ज़रूरु रोशन कंदो ऐं तव्हांखे मज़दूरी करणु न ॾींदो। तंहिं ते पीउ चवणु लॻुसि, मूंखे फ़ख़ुरु आहे तुंहिंजी सोच ते पुटु।